हिकिड़ो तव्हां सियासी जेको सॼो सूरताल हुई उहा तव्हां असांखे ॿुधाई। उन दौर में असांजो जेको अदब हो, सिंधी अदब, उनजी पोज़ीशन छा हुई ऐं सिंधी अदब जे अॻियां रुकावटूं कहिड़ियूं हुयूं ऐं सिंधी अदब उन रुकावटूं टोड़े हुन पंहिंजो किरदारु कीअं अदा कयो, जेका शइ तव्हांखे नज़र आई? हाँ, सिंध जो शुरू खां वठी यानी 1953 में बंगाल जे अंदरि हिकिड़ी मूवमेंट हली हुई। उन्हनि बंगालियुनि जो चवणु हो त असीं उर्दू ॿोलीअ खे क़ौमी ॿोली बनाइण जे ख़िलाफ़ु न आहियूं, पर छाकाणि त अक्सरियत में असीं बंगाली आहियूं, तंहिं करे उर्दूअ सां गॾोगॾु असांजी ॿोलीअ खे बि क़ौमी ॿोली बनाए वञे। पर असीं इन में अञा बि इज़ाफ़ो ई करियूं था त जेके बि 5 क़ौमूं हिते रहनि थियूं उन्हनि खे क़ौमी ॿोली बनायो ऐं हीअ जेका उर्दू आहे उहा उन्हनि जी राब्ते वारी ॿोली हुजणु खपे। इन जी क़ौमी जदोजहद जे हवाले सां या ॿोलियुनि खे क़ौमी ॿोली जो दर्जो ॾियारण जी जेका पहल करे थो उहो बंगाल करे थो 1950 खां। अच्छा। ऐं उन्हनि जे नौजवाननि वरी जदोजहद कई। पोइ सिंधी अदबी संगत हिते ठहे। उहा सिंधी अदबी संगत जेका आहिनि से छाकाणि त हिते सॼो हेडक्वार्टर पाकिस्तान जो सो त हिते हो, जेसिताईं कराची में हो, कराची खां हितां शिफ्ट थी जॾहिं इस्लामाबाद वञे थो त पोइ मुकमल तरह सां कंट्रोल पंजाब जो रहियो आहे हिन सॼे स्टेट ते। हाणे उहो 70 ताईं जेको दौरु हलियो आहे, 53 54 खां 70 ताईं जेको दौरु आयो उहो इंतिहाई ख़तरनाक दौरु रहियो आहे, जंहिंमें जेकी बि हुननि खे करिणो आहे सो कंदा पिया वञनि। छा पिया कयूं? मिसाल तौरु हो माण्हुनि जूं नौकरियूं, माण्हुनि जा रोज़गार, माण्हुनि जूं ज़मीनूं, उन्हनि ते टोटल ते जेको आहे सो पंजाब वन यूनिट जे बहाने सां त जेको आहे सो क़ाबिज़ थींदो वञे न। कुझु माण्हू आहिनि जिन जे बारे में इहो चयो थो वञे त पीर साहब पागारो जेको वॾो हो जिन अंग्रेज़नि सां लड़ाई कई, उन जे वक़्त खां पोइ हुननि पहिरीं जेका हुननि वटि जेका फ़ौज हुई अंग्रेज़नि जे वटि उन में पंजाबी बि हुआ। उन्हनि पंजाबियुनि खे चयो त तव्हां वञो उते पीर पागारो खे असां उन्हनि जा माण्हुनि खे जेको आहे सो कंहिं तरह सां इहे टार्चर बि करिणो आहे या उन्हनि खे लोड़नि बंदि करिणो आहे त उते जूं ज़मीनूं जेके आहिनि तव्हांजी संभालियो। ऐं हिते अची चक ठाहिया, पंजाबियुनि जा चक हुआ। बिल्कुलु। पोइ वरी उन में बलोचनि खे बि आंदो वियो। नवाब अकबर बुगटी जे खे बि उन ज़माने में मखी जे इलाइक़े में ज़मीनूं ॾिनी हुई। हिननि शयुनि ते पाण चवंदा पंहिंजो जेको असुलु सुवालु हो त सिंधी अदब जो इन 60 वारे ॾहाके में किरदारु कहिड़ो वॾो किरदारु हुयो ऐं उनजे अॻियां रुकावटूं कहिड़ियूं हुयूं ऐं पोइ उनजी कहिड़ी हिकमत मिली हुई? रुकावटूं त तमामु वॾियूं हुयूं। हिकमत मिली अदीबनि जी हीअ हुई, छो त मूंखे यादि आहे त इहो सॼी जेका आहे हिते जी जेका जंग आहे अदबी हवाले सां या सिंधी ॿोलीअ खे क़ौमी ॿोली बनाइण जे हवाले सां उनजी इब्तिदा सिंधी अदबी संगत करे थी ऐं उनखे पाए तकमील ताईं बि सिंधी अदबी संगत ॼण त हल पई। अच्छा। ऐं उहा उन वटि ॿियो मुतालबो हो कोन। हुननि चयो त सिंधी ॿोलीअ खे क़ौमी ॿोली बनायो। पोइ उन में जेको आहे सो मिलाईंदा हुआ, ॿिए नुक़्ते ते जेको आहे सो रखंदा त वञी उन टोड़। अच्छा। तंहिं करे ॿोलीअ जे मामले ते पोइ जेको आहे सो हुननि खे पंजाबियुनि बंगालियुनि सां वॾो वेड़ ते करणी पई। तंहिं करे पोइ उनखे उन में सदाई हुई, पर उनखे हिते जेको पंजाबी ऐं जेका धारी जेका हेजेमनी हुई, फ़ौजी हेजेमनी चइजे उनखे, त बंगाल पंजाबियुनि खां पोइ ॿिए नंबर ते पठान हो फ़ौज में, उनजी रसाई हुई। ऐं अयूब शाह जे ज़माने में त पठान वॾी सिंधी अदबी संगत जो बुनियादु कॾहिं थो पए? सिंधी अदबी संगत जेका आहे सा 1949 या 51 में उनजो बुनियादु थो पवे। मुखिया माण्हू उनमें मुखी माण्हू आहे पहिरियों त जनरल सेक्रेटरी उनजो साईं रशीद भट्टी साहिबु आहे। अच्छा। ऐं उन में डॉक्टर तनवीर अब्बासी साहिबु आहे। उन वक़्तु जेको अदब सिंध में सिरजंदो हो उन ते जेको आहे सो जमायत इस्लामी या इन क़िस्म जूं मज़हबी जमायतूं उहे उन्हनि खे छपणु कोन ईंदा हुआ। उन ते तमामु वॾा मामला थींदा हुआ। ऐं अख़बारूं जेके आहिनि सिंध जूं तमामु नवाज़ सिंध या अहिड़े क़िस्म जूं अख़बारूं जेके आहिनि छपबी हुयूं। ऐं वफ़ाई साहब जी हिकिड़ी प्रेस हूंदी हुई कराची में, उन में अख़बारूं छपबी हुयूं। उन में बि जेके एडिटर जे पोस्ट ते या सीनियर पोस्ट ते जेके माण्हू वेठा हूंदा हुआ से अदब नवाज़ त हुया, पर उन सां गॾोगॾु हो हुनजी जेका सोच हुई उनजो उहा हुई
मज़हबी क़िस्म जी उन करे उन जे ख़िलाफ़ अदब उन जे लाइ इहो हूंदो हो या शाह लतीफ़ उन जे लाइ हिकिड़ो रूहानी पेशवा हो रहबर हो उन खां अलावा जेको आहे सो शाह लतीफ़ जो जेको ॿियो किरदारु आहे जेको असुलु किरदारु आहे उहो जेको आफ़ाक़ी जेको किरदारु आहे उन ते हुननि उनखे अचण ई कोन थे ॾिनो पाबंदी हुई उन में जेको वधि में वधि कमु कयो आहे सो कयो आहे साईं मोहम्मद इब्राहिम जो ऐं उन सां गॾु जेको आहे सो उन सां कुलो में ॾेई माण्हू जेको ॿियो बीठो आहे उहा रसूल बख़्श परीजो साहिबु आहे पोइ अदब ते जेका ॻाल्हि ॿोल थी आहे पोइ उन में ॿिया बि कुझु साथी आहिनि जेके उन सां गॾु आहिनि काफ़ शेख आहे इब्न हयात पमर आहे साईं रशीद भट्टी साहिबु आहे ऐं शेख अयाज़ ते त वॾा हमला थिया हुआ जंहिंजो दुफ़ा यानी हीउ जेको पलीज साहिब जो किताबु खणी उहो अंधा ऊंधा वेझ देरि सां छपियो आहे पर उन जा मज़मून त अख़बारुनि में पहिरीं जेके आहिनि से अच्छा मजमून किताब मजमून पोइ आयो मज़मून इहो हुआ मज़मून त उन वक़्तु हुआ ऐं उन वक़्तु जॾहिं पलीज साहिबु हिकिड़ी अख़बार खे इहो मज़मून ॾियणु वियो तॾहिं उन पढ़ी उन जे एडिटर उनखे पढ़ी उनखे चई त पुट अगठि मज़बूत ॿधो अथई चई त हा साईं अगठि मज़बूत ॿधी पोइ आउं आयो आहियां ऐं हीउ मज़मून हुन पोइ मज़मून चाहे कयो हुन ते वॾो गौर थियो पर मतिलबु त उन वक़्तु मज़हबी इंतिहा पसंदी हुई ऐं उनखे लीड कयो पिए जमा इस्लामी जमियत उलमा इस्लाम जो किरदारु कंहिं हद ताईं माठो आहे ऐं उहे मुला त आहिनि क़ुर शरीफ़ पढ़ाइनि था मदरसा बि आहिनि ॿिया सभु कुझु आहिनि उन दौर जी ॻाल्हि उन दौर में बि ईअं आहे त उहे माण्हू एॾा यानी भवाइता न हुआ मसलन आउं नालो हिकिड़े माण्हू जो वठां थो साईं अब्दुल करीम बेर शरीफ़ वारो उन जे बारे में उन वक़्तु बि हो ऐं अॼु ताईं जेको आहे सो हुन जे लाइ उहो एतिराम आहे त सवनि जे तइदाद में बल्कि हज़ारनि जे तइदाद में त हुन जा माण्हू मुरीद हुआ हालांकि हू को पीर वीर त हुयो ई कोन पर हुनखे माण्हू बेइंतिहा प्यारु कंदा हुआ ऐं माण्हुनि सां हुनजो वर्ताव जेको हो उहो जेकर को मज़हबी माण्हू आहे तॾहिं बि ऐं जेको मज़हब सां हुनजो एतिरो जेको आहे सो वेझराई न आहे तॾहिं बि हुनजो जेको आहे सो वर्ताव हुन सां उहो हूंदो रिस्पेक्ट वारो जेकॾहिं तव्हां हींअर ताईं असांजो चैनल सब्सक्राइब न कयो आहे त हींअर ई सब्सक्राइब लाइक ऐं शेयर करियो त जीअं असांजी हर ईंदड़ वीडियो तव्हां ताईं पहुची सघे इन सॼी गुफ़्तगू ते पाण सॼे मामले ते अचूं था ऐं हिन ते तफ़सीली ॻाल्हि ॿोल कंदासीं त हाणे हिकिड़ो जेको तव्हांजो दौरु आहे हिकिड़ो इहो 60 वारो ॾहाको आहे तव्हां स्कूल में पढ़ो पिया पोइ वरी उतां तव्हां कॉलेज आया आहियो कॉलेज खां पोइ वरी तव्हां वरी हिकु मास्तरी जी नौकिरी कई आहे वरी पोइ केमिकल कारखाने में तव्हां नौकिरी कयो था उतां पोइ तव्हां पलीर साहिब वटि अचो था ऐं ज़ाहिर जॾहिं तव्हां पलीर साहिब वटि आया आहियो हिकिड़ी सियासी सूझबूझ जेका आहे उहा अञा वधी आहे पर पलीर साहिब वटि अचण खां अॻु में तव्हांजो पॉलिटिकल जेको आहे उहो छा हुयो कंहिंसां हुई ऐं कुझु बि कोन आहियां हिकिड़ो ॿारहाड़ी जो हिकिड़ो जज़्बाती ॿारु आहियां उहो जज़्बाती ॿारु अञा मुंहिंजे अंदरि में वेठो आहे ऐं उहो मूंखे बेचैन कंदो आहे ऐं उहो मूंसां इलाही उहो मुंहिंजो वधीक प्यारो आहे उन मूंखे हेसि ताईं ज़िंदाबो न रखियो आहे ऐं मूं सियासत व्यासत कुझु कोन पढ़ियो हो उन वक़्त ताईं हीअ फ़क़ति मुंहिंजा जेके आहिनि से मूं जेको परे खां उहे शयूं जेके आहिनि से ॾिठियूं आहिनि जेके मुंहिंजे नज़र में उहे धुंधलियूं आहिनि पर मुंहिंजी यादगिरी में उहे शयूं सभु आहे अचनि थियूं ऐं कंहिं बि ॻाल्हि ते जेको आहे सो जल्दी में रद्दमल ॾेखारींदो आहियां ऐं उनजो बुनियादु हीअ आहे त आउं पंहिंजे माउ पीउ जो आख़िरी पुटु आहियां ऐं उन में जेको आहे सो नंढिड़ो भाउ जेको पंहिंजे माइटनि जो हूंदो पुटु हूंदो आहे उन ते कमु घणा हूंदा आहिनि प्राइमरी स्कूल में मयूं चाढ़ींदो हुउसि मुंहिंजो पीउ मालवंदो हो ऐं बल्कि आउं 5 दर्जा अंग्रेजी ताईं मयूं चाढ़णु वेंदो हुउसि ऐं पेर उघाड़ा हूंदा हुआ जेके मूं तव्हांखे ॾसियो त मैट्रिक में मूंखे 9 बूट मिलियो हो ऐं कुझु बि कोन हुउसि न तव्हां पंहिंजी गुफ़्तगू दौरान ॿुधायो त पंहिंजो सलाम बुखारी हा अब्दुल बुखारी उहो वरी मुंहिंजे आउं उनजे पार्टी में कॾहिं न रहियो आहियां पर उहो मुंहिंजो भाउ जेको वॾो हो सो उन पार्टी में हो जी जी ऐं
उहो असांजे घर जॾहिं ईंदो हो, यानी असांजे ओताक ते जॾहिं उहो मीटिंगूं करण लाइ ईंदा हुआ, हर महीने उहो मीटिंग थींदो, उहो ॼण त उन सॼे सब डिवीज़न जो बि इजलास उते थींदो हो, जंहिंमें 5 खां 7 माण्हू मेनली जेके मूं नाला पहिरीं ॿुधाया त पत्थर सिंधी, यूसुफ किरानू ऐं पुनू ज़ौर, ॿिया 2-3 ॼणा हुआ, पोइ उहे अची मीटिंग कंदा हुआ। बुखारी साहिबु उहो वरी टाइम जो एॾो पाबंद हूंदो, ऐं वरी उनखे रिस्पेक्ट उन हवाले सां बि ॾियां थो त हू टाइम रखियल आहे 8 बजे तो एग्ज़ैक्ट टाइम ते हू पहुचंदो हो, भले केॾो मींहुं हुजे, तूफ़ान हुजे या सियारो, सियारो हुजे, ओचितो बुर्क ॾे निकिरंदो, अची बीह रहंदो। ऐं मुंहिंजो भाउ अलर्ट हूंदो हो त कंहिं वक़्तु बि अची वेंदो, तंहिं करे हू सवेल हंध बिस्तरा जो बंदोबस्तु करे छॾींदो। कटूं न हूंदियूं त हेठि पट ते हंधि बसि बिस्तरा विछाए हुनजे लाइ तयारी करे छॾींदो हो। ऐं हू असीं वेठा हूंदासीं इंतज़ार में त बुखारी ॿिया अचनि या न अचनि, पर हू अची निकिरंदो। ऐं मीटिंग में हो पंहिंजे इसूल सां उहो वठी हलाईंदा हुआ। मानी खाइण खां पोइ मीटिंग कंदा हुआ, सुबुह ताईं मीटिंग हलंदी हुई। अच्छा, राति जी मानी खां पोइ? राति जो मानी खां पोइ सुबुह जो चांहि पी। पर हुन में हिकु ॿियो बि हो फज़ीलत हुई त हुननि वटि जेके पार्टी जे लाइ फंड हो, उहो फंड जेको आहे सो हू बाक़ाइदे वसूल कंदो हो, पाण विहंदो हो। हिकिड़ी ॻाल्हि हुन में अञा बि ॿी हुई त हू मीटिंग में आख़िर वक़्त ताईं जीअं वेठो हूंदो तीअं उहे सुको बुंड वांगुरु वेठो हूंदो। जे हीअं करे पंहिंजूं ॼंगूं हिन करे मिलाए हीअं वेठो त सुबुह ताईं हीअं वरी ॼंगूं हुन सिधियूं न कयूं। अब्दुल सलाम बुखारी हुन जेका हिते हिन में कई हुई, चंबड़ में जेका हारियुनि जी बग़ावत कराई हुई, जंहिंमें हिकिड़ो हुन जो लुकमान लगारी जे नाले सां हिकिड़ो छोकिरो एक्सपायर थी वियो, शहीद थी वियो। हुन खां पोइ चंबड़ में मार्शल लॉ लॻी हुई, कर्फ्यू लॻो हो। अच्छा, ये कहिड़े दौर जी ॻाल्हि आहे? इहो 1967 आहे। अच्छा, 67 आहे। उन में त कर्फ्यू लॻो ऐं पोइ उहो छोकिरो जो फौत थी वियो। तंहिंखां पोइ अज़ीज़ सलाम बुखारी रूपोश जी ज़िंदगी गुज़ारी ऐं उन पंहिंजे ज़िंदगी जा पंहिंजे पार्टी में उनजे वरी ॿी पार्टी जो ॿियो माण्हू कासिम हाजी कासिम मोहाणो, मुंहिंजो दोस्त, पंहिंजे पार्टी जो दोस्त बि हो, पोइ वरी छॾे वियो फादर शहीद जे शहादत खां पोइ। उन ॿुधायो त 35 साल मुंहिंजे घर में वेठो। अच्छा। मुंहिंजे ॿारनि जा गोम वेठो धोईंदो हो, किताब वेठो पढ़ंदो हो, किताब वेठो लिखंदो हो, लेटर उतां लिखंदो हो, ऐं लेटर माण्हू ताईं पहुचाईंदो। अच्छा, उन दोस्त जो घर किथे? टंडे मोहम्मद खान। अच्छा। मुंहिंजा माइट ईंदा हुआ, पोइ मूंखे चवंदा हीउ केरु आहे? उनखे चवंदुसि त हीउ मुंहिंजो बाबा आहे। चई त तुंहिंजे पीउ जो नालो त किरड़ आहे, हीउ त को ॿियो माण्हू वेठो आहे। चई त हू मुंहिंजो बाबा जेको आहे रत जो बाबा आहे, हीउ मुंहिंजो रूह जो बाबा आहे। उनखां मुंहिंजे बाबा, हुन बाबा खां हिन जी मुंहिंजे लाइ वॻदी वुकत आहे। त ईअं बि हो त के माण्हू जेके आहिनि उहो रोज़ो रखंदा आहिनि ऐं मरी बि हिते ई वियो। अच्छा। यानी पोइ वञी टंडे केसर में फौत थियो, उते हुनजी क़बर आहे, अज़ीज़ सलाम बुखारी। अच्छा, क़बर भी हिते ही है? टंडे केसर में। अच्छा, असुल किथे जो? असुल इंडिया जो, हिंदुस्तान जो, कराची में अची वेठो। अच्छा, जो पुट आहे उर्दू स्पीकिंग, पंजाबी स्पीकिंग? उर्दू स्पीकिंग। अच्छा, उर्दू। कॉम्पर्स मसइले ते उन्हनि सां जेका क़ौमी मसइले ते जेका पहिरीं जेका वन यूनिट जे मामले में जेका सिंधी ऐं दारियुनि जे विच में जेका गर्मा गर्मी हुई, उन में हिन पंहिंजे पार्टी जेका उन वक़्तु जेका कम्युनिस्ट पार्टी हुई, जेका अंडर शेडो हुनजे हली थिए नैब जे, उन में पहिरियों बग़ावत कंदड़ त ई हो। उन चयो त जेके सिंधी माण्हू चवनि था इहे जाइज़ आहे। अच्छा। पोइ वरी बंगाल जे मामले ते वरी हुनजो ॿियो मौक़िफ़ थी वियो, जंहिंखे वरी हुन खां पार्टी टुटी। बंगाल में हुन चयो त बंगाली जेके आहिनि से ग़लति था कनि, हीउ जेको आहे हुन वक़्तु जेको आहे असां पंहिंजे तरफ़ां पंहिंजो नुक़्ते नज़र ॾिनो हो, जेको अख़बार में मज़मून जे सूरत में छपियो, पोइ वरी किताब जी सूरत में आयो, जेकी बंगाल सां थियो। ईअं त ॿिया बि केतिरा माण्हू हुआ जेके फ़ौज सां तइल्लुक़ रखंदड़ बि हुआ, उन्हनि बि जेको आहे सो बंगाल जे मामले ते पंहिंजो स्टैंड जेको आहे सो हिकिड़ो भलो रखियो आहे। पर अज़ीज़ सलाम जो शुरूअ में बंगाल जे बारे में त हीअ ग़लति पिया कनि, वेड़ न करणु खपे, ठही हलणु खपे। उन ते वरी उनजे पार्टी में वरी ॿियो दफ़ो हुनजे ई पार्टीअ जे अंदरि जेको आहे सो मामिलो थियो। पोइ वरी अज़ीज़ सलाम बुखारी पंहिंजे कारकुननि खे चयो त भले मूंखे तव्हां छॾे वञो, पर मूंखे छॾे वञण खां पोइ जेकर तव्हांखे सियासत करणी आहे त पोइ तव्हां रसूल बख्श पली जी पार्टी में शामिलु थियो। अच्छा। पोइ उतां खां जेके माण्हू टुटा से वरी पंहिंजे पार्टी में आया, जंहिंमें फोटो रोस्तमानी आहे,
या हू बाकर सनाई आहे या हू आहे लगारी साहब आहे उस्मान लगारी अच्छा जेके वॾा कदावर माण्हू हुआ अहिड़े क़िस्म जा माण्हू सभु असांजे पोइ पार्टी में लखानू बहिराणी आहे अच्छा ऐं हे जेके आहिनि हिते टंडे मोहम्मद ख़ान वारा ग़ुलाम इहो मोहम्मद ख़ान मक्सी इहो जेको आहे बहिराणी साहब हूंदो हो सुपरवाइज़र हूंदो हो टंडे मोहम्मद ख़ान फाज़ल साहब जो ज़ाती दोस्त हो हाजी कासिम मुआणो इहे सभु हुन अज़ीज़ सलाम बुखारी सां लाॻापियल होॾा हो मूं तव्हांखे छटे जे पासे जा माण्हू तव्हांखे नाला ॿुधाया इहे सभु जेके आहिनि उन ज़माने में उन जा फॉलोअर हुआ उन सां गॾु कमु कंदा हुआ पोइ उहे सभु जेके आहिनि से उन्हनि पार्टी जॉइन कई अवामी तहरीक अच्छा हाणे तव्हां हीअ पाण जेका हलूं पिया अञा 60 वारे ॾहाके में अयूब जी मार्शल लॻे थी अयूब जी मार्शल केतिरो टाइम हले थी अयूब जी मार्शल 1958 में लॻी आहे ऐं 1969 ताईं उनजो रहियो आहे अच्छा हीअ इलेक्शन जेका थी आहे 61 में इलेक्शन थी हुई जंहिंमें फातिमा जना उनजे साम्हूं मुक़ाबले में बीठी ठीकु ऐं उन में हुनखे हारायूं सिंध मां तमामु थोरा कलील माण्हू हुआ हाजी उस्मान सुमरो ठटे जो मूंखे यादि आहे त उहो फातिमा जना सां गॾु बीठो वोट उनखे ठटे मां तमामु घणा मिलिया पर पाकिस्तान लेवल जी सियासत हुई पोइ उनखे पंजाब में वोट कोन मिलिया पठाणनि वोट कोन ॾिना पर सिंध में उनखे फातिमा जना खे वोट तमामु घणा मिलिया हुआ खटी त कोन सघिया छाकाणि मार्शल हुई ऐं इहो बि वेठो हो इक़्तदार ते ऐं सिंध में तमामु आङिरी ते ॻणण जेतिरा माण्हू हुआ जेके उन वक़्तु बि थोरो उनजी सोच बहितर हुई अच्छा फातिमा जना जी पार्टी फातिमा जना जी पार्टी ॿ मुस्लिम लीग क़ाइदे आज़म जी मुस्लिम लीग हुन मां हुनजा धड़ा थी चुका हुआ जी जी हू हुनजी लीड कंदो हो काउंसिल मुस्लिम लीग अयूब फील्ड मार्शल अयूब ख़ान जी पार्टी जो नालो हो काउंसिल मुस्लिम लीग जी जी हूअ मुस्लिम लीग हुई फातिमा जना ग्रुप सही पोइ त मुस्लिम लीग तमामु घणनि हिसनि में विराइजी आहे ख्वाजा ख़ैरुद्दीन ग्रुप आहे मलक कासिम ग्रुप आहे पोइ वरी पीसा पागारे वारी मुस्लिम लीग आहे ईअं तमामु घणा फातिमा जना क़ाइदे आज़म जी भेण ऐं उनखां पोइ जेका पाकिस्तान जे फाउंडर जेका जमात आहे मुस्लिम लीग उनजी कैंडिडेट आहे ऐं क़ाइदे आज़म जी भेण आहे मुल्क जो जेको बानी आहे सबबु हुनजे हाराइण जो उन सबबु हारण जो फ़ौजी हेजेमनी हुई फ़ौज जो टोटल राज हो अच्छा ऐं उनखे अॻिते वधण ई कोन ॾिनो बंगाल में उनखे घणा वोट कोन पिया अयूब खे बि वोट के घणा कोन पिया पर उहे वोट विरहाइजी विया पर उनजे बावजूदि छाकाणि त पंजाब सॼे उनखे वोट कयो जीअं 1988 में जेका इन में 1971 में जेका चूंड थी इलेक्शन थी थिए त हुनखे बंगाल खे सॼे खे शेख मुजीब रहमान स्वीप करे थो वञे 151 सीटूं थो खणे भुटे त पाकिस्तान मां सॼे टोटल पाकिस्तान मां 88 सीटूं कयूं आहिनि जंहिंमें ॿ बरोचनि हुनखे वोट कोन ॾिना बरोचनि जूं क़ौमी असेंबली अलॻि सीटूं हुयूं होॾां नैब जूं बि सीटूं हुयूं ऐं ॿिनि सूबनि में त उन वक़्तु भुटे साहिब जे दौर में बि जेको आहे सो नैब जी गवर्नमेंट हुई ऐं हुते उन्हनि सां मुफ्ती महमूद सां गॾु उनजी पार्टी हुई जो हिकिड़ी गॾु गवर्नमेंट हुई जॾहिं हैदराबाद साज़िश केस थो ठहे त ॿई गवर्नमेंटूं डाठियूं वयूं हुयूं तंहिं करे उते भुटे खे रुॻो पंजाब खे वोट ॾिनो आहे ॿियो सिंध वोट ॾिनो 88 वोट हुआ भुटे जा क़ौमी असेंबली जा इन खां मथे कोन हुआ तंहिंजे करे ऐं हू वॾी अक्सर सां खटी आयो हो उन वक़्तु हुन जमा इस्लामी खे बि शिकस्त ॾिनी हिकिड़ी मुस्लिम लीग जी सीट मिली हुई बंगाल में बाक़ी टोटल सीटूं जेके आहिनि हिकिड़ी शायदि जमा इस्लामी खे हेठी सीट मिली हुई मथी क़ौमी असेंबली सीट कोन मिली हुई पंहिंजी गुफ़्तगू जारी आहे पाण वठूं था मुख़्तसर साईं नाज़रीन असांजी गुफ़्तगू जारी आहे हिते वठूं था मुख़्तसर साईं जेकॾहिं तव्हां हींअर ताईं असांजो चैनल सब्सक्राइब न कयो आहे त हींअर ई सब्सक्राइब लाइक ऐं शेयर करियो त जीअं असांजी हर ईंदड़ वीडियो तव्हां ताईं पहुची सघे